नंबर 2 अक़वाम मुत्तहिदा जी नए सिर जोड़ जॻह करे बेअख्तियार चले जाने के ख्वाब बनायो वञे। तव्हांखे मंज़ूर आहे? हथ मथे करे ॿुधायो दुनिया खे। चौथों नंबर टियों नंबर मसइला ॿारहवीं रवादारी गॾियल समझौते ते बुनियाद ते हल कया वञनि। हर मसइले जो हल तशद्दुद ताक़त जे इस्तेमाल बजाय अदम तशद्दुद इश्क मोहब्बत के राह अमल बनायो वञे। ऐं पंजो तेज़ीअ सां तब्दील थींदड़ वञो आलमी इलाक़ाई मुल्की सूरतहाल जे पसमंज़र में थींदड़ जागराई इक़्तिसादी तब्दीली जे नतीजे में ख़ासि तौर ते बरसगीर हिंद पाक ऐं ॾखण एशिया जे नए सिर जोड़ जग में सिंध वतन ऐं सिंधी क़ौम जे मुस्तक़िल दाइमी तारीख़ी क़ौमी ऐं वतनी मुक़ादम ख़ातिर एतिराफ़ कंदे सिंध खे 1843 खां मतवारी आज़ाद रियासत ऐं मुल्की हैसियत ते बहाल कयो वञे। सिंध जे हिन गैर माण्हुनि खे इहा